ये खास फरमाइश थी हिकिड़ी। इन खां बाद में दीवाना हूँ दीवाना जे लाइ भी दोस्तन फरमाइश रखी है। उन खां अॻु में इसाक राई जो बिस्मिल्लाह गज़ल आहे, उन जे लाइ हिकिड़ी असांखे ख़ासि फरमाइश थी आहे। मोहतरम साईं ख़ालिद हुसैन ऐं मोहतरम साईं राहुल कुमार काशिफ टावरी जी, उन्हनि जी फरमाइश थी आहे। मोहतरम पिरी प्यारे घोट जुनेद टावरी जा पिरी प्यारा आयल मेहमान, उन्हनि जी ख़ासि फरमाइश थी आहे। मोहतरम जमशेद इसमें चन्ना जी ख़ासि फरमाइश, शकूर बिरोही उन्हनि जी ख़ासि फरमाइश थी आहे। हमारी खिदमत में महबूब सजो पहुँच अची भूतो हाँ, महबूब सजो महबूब सजो पहुँच अची भूतो हाँ, तनूर हुई वाट पची भूतो हाँ, चकचूर सिहाल न कर गम दिल पर, चकचूर सिहाल न कर गम दिल पर, तो बट तबर हाल बची पोतो हाँ। जे अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, देव हुजे यारा कास पर थग में मारे अचबो, डूंगर खे डारे ऐं बेले खे साड़े अचबो, तू रुगो अचण जो अंजाम तॾे उस्ताद, हर कोल बुखारी पंहिंजो पाड़े अचबो। गुल अहिड़ी तरह था हवा में लुगम, को हाथों करे ओ न हाथों करे। गुल अहिड़ी तरह था हवा में लुगम, को हाथों करे ओ न हाथों करे। कालू तला कहिड़ो अथो, कालू तला कहिड़ो अथो, ओ हाथों करे ओ न हाथों करे। गुल अहिड़ी तरह था हवा में लुटो, ओ हाथों करे ओ न हाथों करे। शकूर बिरोही जमशेद चन्ना जी बड़ी मेहरबानी, मोहतरम राहुल कुमार साहब जी बड़ी मेहरबानी, खालिद मीर जी बड़ी मेहरबानी, साईं आबिद साईं जी बड़ी मेहरबानी। ओ जगू बारन तू ओ महबूब छजू, रुखसार ते जन प्राणा गलही, जगू बारन जो ओ महबूब छजू, रुखसार ते जन प्राणा गलही। लीडन खे चुमण जी राजा चन्ना जी बड़ी मेहरबानी, लीडन खे चुमण जी पया था कने
करे कौन हाथों करे उड़ालू तयला करो अथर डालू तयला करो अथर ओ हाथों करे कौन हाथों करे सागर महफिल दे अगे मदहोशी सागिया जे हथ में ओ सागर महफिल दे अगे मदहोशी हथ कंदड़ खां था ओ जामू घुरन हथ कंदड़ खां था जामू घुरन को हाथों करे कौन हाथों करे दारू तयला करो अथर दारू तयला करो अथर को हाथों करे कौन हाथों करे गुल अहड़ी तना था हवा में को हाथों करे कौन हाथों करे साकी थो पूछे पयो महफिल खां रो दौर बितालू ओ करियूं छा साकी थो पूछे पयो महफिल खां रो दौर बितालू करियूं छा रिंदन जारुगो था कंध लगन और रिंदन जारुगो था कंध लगन को हाथों करे कौन हाथों करे गालू तयला करो अथर गालू तयला करो अथर को हाथों करे कौन हाथों करे गुल अहड़ी तना था हवा में को हाथों करे कौन हाथों करे तस्वीरा अचे हथ मुंहिंजी वई ओ महबूब जे घर जे हाजिम खे तस्वीरा जी हथ मुंहिंजी वई ओ महबूब जे घर जे माण्हुनि खे सारण जे लाइ हिक ॿिए खां पुछनि सारण जे लाइ हिक ॿिए खां पुछनि को हाथों करे कौन हाथों करे दारू तयला करो अथर दारू तयला करो अथर को हाथों करे कौन हाथों
करे लहरी तरह था हवा में लुटन ओ हाथों करे ओ हाथों करे आसिफ साहब जो मेहरबानी मोहतरम साईं आसिफ साईं जी बड़ी मेहरबानी और आहिया के सदाए इश्क जे राहिया जे सनमा के जान कदे चाहते घुराए बहुत सुथकन चाहते घुराए ओ हाथों करे ओ न हाथों करे वो तुझे हिजर फराक में माहिल का कभी गम थो वने नकी गम थो वने तो लहरवा थो सुबह मसा तो लहरवा थो सुबह मसा नकी गम थो वने नकी गम थो वने तुझे हिजर फराक में माहिल का